व अज़वाजिही वाले बैतिही अजमईन। क़ुर्ब मूसा और है, क़ुर्ब मोहम्मद और है, तूर सीना और है, अर्श मुअल्ला और है। न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को मिलती है, खुदा को याद करने से। जिसो अल्लाह को वजह को मिठको माठको को दोस्तकों को आबाब को नाराज पर जड़े न दिलड़ी ऐसा ला इलाहा इल्लल्लाह या अल्लाह अल्लाह के ये सुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ो पर तवा सजी दिलन के सुकून पहुंचाने वाली कजी ज़ात दिलन के सुकून पहुंचाने वाली ज़ात त चमोजे रब जी ज़ात दिलन के सुकून पहुंचाने वाली कजी ज़ात हथ बुलंद करे चो रब जी ज़ात। बुआरी यार हिम्मत कर अगे होनी वठो जमात असांजी उथाए दो पे वेठल जमात असांजी विञाए दो त मुंहिंजा मोहतरम दोस्तो भारे बुजुर्गो वो कहीं अल्लाह वाले फरमायो फरमाए पखी ने पोखी पोख पर पखी पाण हुआ परदेसी ओ न फिक्र आखिर जलसे में अचण वारा हो तवज्जो तवज्जो कहीं अल्लाह वाले फरमायो फरमाए पखी ने पोखी पोख पर पखी पाण हुआ परदेसी लगी अड़ी हीर जो पखी पकल पोख छड़े हलिया वया वाक़िया जो तव्हां सां को घरन जो मालिक हो इलाइके जो मालिक हो जायदाद जो मालिक हो बंगलन जो मालिक हो रब्बे का जो कसम बंगलाए थे माली थे मिलकत जो सब कुछ ते खयूं कुछ बना लंदास जे तवां सा कब्र में गडलण वारी शय रब जो कुरान नमाज अमल सालिह ओ दुनिया वारो अजन घोटकी जे लायके जो मुसलमान हो पंजू बागे लायके जो मुसलमान हो मौलाना अब्दुल अजीज साहब जे ने प्रोग्राम जे जलसे ते अचण वारो इन मदरसे जे पीरी सालाना इफ्तिताही प्रोग्राम में अचण वारो मुझो प्यारो दोस्त साईं मौलाना अब्दुल हक साहब जी ने दावत दे अचण वारो अज मां अर्ज रखां तो अल्लाह जो वासो तो अल्लाह जो वासो तो बेनमाजियों गुनहगारों बदकारों ऐबदारों खतादारों इन कुरान जे वाज़ में अचण वारो जी तमां सा कुरान जी मजलिस में अचूं था पिया हिकिड़ो मां अर्ज रखंदो आ कपड़ो मेरो थींदो आ धोई करे उनके तमां सा वरी पायो जे गाड़ी खराब थी पवे मिस्त्री अटकाए हलो जे तमां को अखि को गुनाहो हथ को गुनाहो ज़बान को गुनाहो पैर को गुनाहो कन को गुनाह थे ज़बान को गुनाह थे उन सजनी गुनाह जो असर दिल ते किरे जॾहिं दिल कारी थी पवे त पोइ काथों साफ़ करायो इन कुरान जे जलसे में अची करे अखियुनि मां पाणी आरे जेको अखियुनि वारो पाणी हेठि न किरंदो आहे रब्बे काबा जो कसम आहे उन हिकिड़े घोड़े जे करे अल्लाह ज़िंदगीअ जे गुनाहनि खे धोई करे जन्नत जो फ़ैसिलो करण वारी ज़ात मुंहिंजे रब्बे ज़ुल जलाल जी आहे। अब तव्हां असां हिन क़ुरान जी मजलिस में आया न वड़े वाह भाऊ मुंहिंजी बा अल्लाह शल बचन ॿारनि सुधो मदीने मोकिली थी मां बि सुबुह वटि वेठो में लाउड जो आवाज़ ई न वाह अॼु लाउड खोलियो थी अल्लाह तुंहिंजो दुकान में एतिरी बरकत ॾींदो आमीन चओ माशाल्लाह इहा जमात हेॾे बीहो न कंदी हाणे हेॾो चओ हेॾे स्टेट वारा बि हेॾे वियो हे माशाल्लाह सॼी जमात जो हलेनि थो पियो नेट पूरी दुनिया ते हले थो पियो सभु ॿुधनि था पिया मुंहिंजा मोहतरम दोस्तो अॼु चओ त इनशाअल्लाह हिन चंद 15 मिंटनि में वाइदा खे घुमाए था वठूं जेके थकाओ ॾाढा जो सुभान अल्लाह माना ये निंड में हो न सुबुह को वठी भला जेके थकनि आयो त बुलंद करे चओ सुभान अल्लाह बयान इहो थींदो त जेके न दिलि में मेरा ई मंदाई खणी आया उहा दिलि मां मेरा ई मंदाई ख़तमु कंदो दिल के धोतियूं वेंदा कुरान जी मजलिस में जेके अॻ में बेईमानी खणी आयासीं दिल में जेको आहे सो बुराई खणी आयासीं दिल में तव्हां सां ॿिए जे लाइ हसद साड़ो खणी आयासीं हिन कुरान जी मजलिस में हथ बुलंद करे चओ दिल धोतियूं वेंदासीं इंशाअल्लाह मुझे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज जो ही प्रोग्राम मुझे प्यारो भा मौलाना अब्दुल अजीज साहब असो प्यारो भा साईं मौलाना अब्दुल हक साहब उनकी दावत ते उनके सिक भरे सॾ ते शिरकत कई आहे मां चवां तो अल्लाह ॼाणो तो मुझी उम्र नंढड़ी आहे लेकिन तंहिंजे करे मां पोइते विहारे सभु चयो हलो सही हिन खे अॻे में ॾियूं हिन खे अॻे में ॾियूं हिन खे अॻे में ॾियूं बाबा ॾियो असां हाज़िर सब्रुन जमील सब्र कयूं वेठा रहियासीं हाणे आख़िर साईं सिराज अहमद खे शाबाश आहे अल्लाह इज़तुनि में इज़ाफ़ो ॾिए चयो मां साईं जाते राति तो जो जलसो आहे मुंहिंजो उते मुंहिंजो बि आहे ॿई गॾु हलंदासीं खणी मग़रिब ते उते वारो अॻ में तोखे ॾींदुमि बाद में मां कंदुमि त मुंहिंजा
मोहतरम दोस्तों इंशाअल्लाह चो तो थोड़ी ने चंद मिनटन 15 मिनटन के अंदर वाइज़ के घुमाए था वठूं पिया तो मुंहिंजा मोहतरम दोस्तों अर्ज़ियो रखंदो मां वटि हिन दिल में क़ुरान जे सदके अल्लाह जाने तो अख में पानी हारियूं दिल के धोती वञो दिल में मोहब्बत खयूं वञो जे मुंहिंजो सुहिणो नबी मोहब्बत वारो आहे मुंहिंजो रब मोहब्बत वारो आहे क़ुरान मोहब्बत वारो आहे चो इंशाअल्लाह ईअं क़ुरान जी मजलिस खां उथी दिल में मोहब्बत जी फिज़ा क़ाइमु कई वेंदासीं त मुंहिंजा मोहतरम दोस्तों ॿाहिरि बुज़ुर्गो मके जी सरज़मीन आहे मके जी सरज़मीन ते मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो सफ़र कंदे कंदे रस्ते सां अचनि था पिया उतो हिकिड़ा काफ़र नबी साईं गोग में क्रॉस थिया जेके हिक ॿिए खे चवनि पिया मुंहिंजो सुहिणो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन रस्ते सां ईंदा मुंहिंजे सुहिणे नबीअ जो रस्तो हटाईंदासीं मुंहिंजे सुहिणे नबीअ खे तो ख़त्म कंदासीं काफ़र इहे जो लफ़्ज़ अचनि पिया त गो ॿुधंदी पई गो जो बुधा गो सड़ंदी पया ओ दुनिया वारो उन पथरीली ज़मीन ते बीठी चे थी बच्चा भुख ते हुजन भले उन ते हुजन पर बच्चन के मुंह न ॾेखारिबो हे ज़ालिम काफ़िर मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ हेड़ा लफ़्ज़ चया अथऊं हेड़ा लफ़्ज़ चया अथऊं मथां मुंहिंजो नबी हे रस्तो न क्रॉस करे वञे मां पंहिंजे सुहिणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां छो न मुलाक़ात कयां मुंहिंजो सुहिणो नबी जेको शान में आला मान में आला इज़्ज़त में आला अज़मत में आला खोले रब जो कुरान फरमाई वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन मुझे सुनो नबी जो आया गो मुझे नबी जे पेरन में जुमड़ी पई नबी से रहमत वारो हथड़ो घुमायो पुट छाम सेलो छा गालाओ मुझे गो जने अखिन में पानी आरे नबी से गालायो सोना कफर क्रॉस थी वया सोना कफर चवंता तो मोहम्मद मुस्तफा क्रॉस थींदो सोना उन जो रस्तो कटींदासे दुनिया में खत्म कंदासे सोना हे रस्तो न वठो ॿियो रस्तो वठी वञो मुंहिंजे नबीअ जी शफ़क़त ॾिसो मुंहिंजे नबीअ जो प्यार ॾिसो मुंहिंजे नबीअ जी बाझ ॾिसो ओ दुनिया वारो भाइरनि सां वेहण वारो भेण सां वेहण वारो भाउ को दरबंद करण वारो अबे जो दरबंद करण वारो अम्मा के रोइण वारो भाउ के रोइण वारो भेण के रोइण वारो सालनि जा साल न ॻाल्हाइण वारो हिक ॿिए को रिश्तो ख़त्म करण वारो रतु जे रिश्तनि खे रोइण वारो होॾे मोहब्बत वारे नबी ॾे नज़र कर मुंहिंजे नबीअ फरमायो गो वञ मां मोहम्मद रसूलुल्लाह ॿियो रस्तो थो वञा गो खे ज़बान त हुई पर अल्लाह ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी फरमाई इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून गो अचे थी मुंहिंजा सोना ओ मुंहिंजा सोना नबी मुंहिंजा सोना नबी मुंहिंजा दिल पर नबी मुंहिंजा सोना मुंहिंजा ओमिना जलाल महबूबे ज़ुल जलाल सोना मां त झंग जो जानवर आ सोना सोना तव्हां तो परे न वेंदुमि सोना तव्हां वञो वापसि मां गो तव्हांजो इंतज़ारु कयां तव्हांजो दीदार कयां वाड़े वाह हाजी साहब अल्लाह शल मदीनो घुमाईंदी अल्लाह जाने तो ए हाजी साहब कुरान जे सदके नबी साईं जे सदके असां के तावन पिया कयो उलमा सां अल्लाह शल तव्हां जे इन इज़्ज़तुनि में इज़ाफ़ो ॾींदो रब मदीने जा दीदार कराईंदो आमीन चओ के टवाल पटका ॾिसो था कपड़ा ॾिसो था न अल्लाह जाने तो असांखे न ड्यूटी अथव न असांखे पंहिंजी पोख इहो तव्हांजे पैसनि ते इहे कपड़ा बि पातल अथव इहे पटका बदल अथव इहे जर्सियूं पातल अथव तव्हां उलमा सां तावन कंदा हो इन पैसनि मां कपड़ा लटा वठी सफ़र करे गाॾियुनि ते चढ़ी वाइज़ ॿुधायूं था मन हिकिड़ो सुधरी पवे मां चवंदो आहियां भले सॼे असांजे मजलिस मां सभु न सुधरनि हिकिड़ो सुधरे रब काबा जो कसम क़यामत जो ॾिहाड़ो अल्लाह मूंखे हितां वठी चए मोली शोएब भेंडड़ तूं त वाइज़ पियो करे पनो किल को निकिरी के मतलब घोटकी के मतलब शिकारकपुर के मतलब ज़िला खैरपुर ज़िला लाड़काना ओ ज़िला नौशरो ताईं पर तो में ॿियो अफ़ाल कोन हो तो जे वाइज़ में हिकिड़े माण्हुनि मां रब खे रुई परचाए विधो या ॿ भाइर रुठल पाण में हिक ॿिए खे परचाए विधो अखियुनि मां पाणी वही आहिनि दर्द मां रोई पिया जॾहिं भाइर पाण में सुलियो कयूं मां उन्हनि जे करे उन ॻोढ़नि जे करे तोखे बख़्शे मां अल्लाह तोखे जन्नत में आला मक़ाम जा तो इहो ई मुंहिंजे लाइ सौदो सस्तो आहे आख़िरी वाइज़ तवज्जो तवज्जो हलो एॾो थप लॻी वई माना पेर में इशारो अची वियो त तुंहिंजो वाइज़ पूरो टाइम पूरो वर अॻिते न हलिबो वरी चवंदा त इहो मोली ज़िदी आहे लहे नथो अल्लाह हाज साहब बसि इनशाअल्लाह मां वाइदो कयां थो तूं हथ जो इशारो ॾींदो अल्लाह तोखे बरकत ॾींदो अल्लाह तोखे बचनि ॿारनि सिधो मदीनो घुमाईंदो वरी इनशाअल्लाह हयाती रही त मां बयानु कंदुसि अल्लाह ॼाणे वरितो मां दिलि में दर्द इहो खणी आयो हुउमि अॼु असां ॿाहिरि हिक ॿिए खां छो परे थी विया आहियूं
अस्कर असांखे छो एॾी नाराज़गी अची वई आहे। मां हाणे घोटकी में 2-3 ॾियारा पहिरियों वाइज़ कयो, रब काबा जो कसम क़ुर साम्हूं पियो अथव। सॻा 2 भाइर जॾहिं मुंहिंजे वाइज़ में रुना मूंखे चयूं 6 साल हिक ॿिए सां न ॻाल्हायो आहे। चई मौलवी साहिबु अॼु तूं असांजे मस्जिद में वाइज़ करियो हा, हल असांजे पटको मेड़ कयईं त असां भाइरनि जो पाण में सुलहो कराए। अड़े हाजी साहिबु अल्लाह मदीनो घुमाईंदी। त मुंहिंजा मोहतरम दोस्तो, रब काबा जो कसम जॾहिं 2 भाइर मां जमात खे वठी उनजे उतां कदे वियुमि, हे मां पंहिंजो पटको चयो मान पेरनि ते रखां। अचे न मौलवी साहिबु पेरनि ते न, असां सभु शइ छॾीसीं। असां भाइर पाण में परचऊं था पिया। रुना एॾो रुना अखियुनि मां पाणी जो वही आहिनि, मुंहिंजे अखियुनि मां पाणी वही आयो। मां रोई करे चयोमां अल्लाह मुंहिंजो निमाज़ा, मुंहिंजो क़ुर, मुंहिंजी इबादत, मुंहिंजो सफ़र हिकु भर रब इन 2 भाइरनि जे परचण जे करे अल्लाह, इन्हनि जे ॻोढ़नि जे करे अल्लाह मुंहिंजी क़बर क़यामत चङी कजांइ। अॼु मां हे पटको मेड़ कई थो वञा हिन जलसे जे अंदरि। हे मां ॿाहूं ॿधांव थो, मां ॿाह ॿधी अर्ज़ु रखांव थो, भाउ खे न रुआरी जाए, भेण खे न रुआरी जाए, जीजल अम्मा खे न रुआरी जाए, अबे खे न रुआरी जाए। रब काबा जो कसम आहे, जनाज़ो सुभाणे तुंहिंजे भाइरनि जो कुल्ले ते, भेण जे कुल्ले ते जनाज़ो हूंदो, अबे जे कुल्ले ते जनाज़ो हूंदो। न रुआरी जाए, भाइरनि खे ज़मीन ज़मीन थी वेंदी, माल माल थी वेंदो, मिल्कियत मिल्कियत थी वेंदी। चओ त इंशाअल्लाह पाण में रत जे रिश्तनि सां नीह जो नातो निभाईंदासीं। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वरी जंहिंखे अल्लाह हिम्मत ॾिनी पने मां घुराएं त इंशाअल्लाह कहिड़ा तव्हां सां हिसाब आहिनि, अची वाइज़ कबो रत जे रिश्तनि ते। अल्लाह ताला तव्हांखे आबाद रखे, तव्हांखे रब ख़ुशि रखे। आमीन। व आख़िरु दावाना।